राज़न कंबर वेझो धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा तुफ़ैल चांडियो खां। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खदीजा ई कंबर जे जागीर वारे इलाइक़े दोस्ती नाचन भरिसां ॻोठ वाहिद बख़्श चांडियो में ज़मीनी तकरार तां चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे ऐं गोलियूं ऐं कुआलियूं लॻण जे नतीजे में हिकु ॼणो 48 वरनि जो मुमताज़ उर्फ़ भुट्टो चांडियो नूरियाणी जेको आहे उहो थॾे ते क़तल, जॾहिं त 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 30 वरनि जो अब्दुल लतीफ़ चांडियो जंहिंजी हालत गणती जोगी आहे, जॾहिं त 3 ज़ख़्मियुनि में 65 वरनि जो इमदाद अली चांडियो, 40 वरनि जो मंठार अली ऐं 25 वरनि जो मोहम्मद यासीन चांडियो शामिल आहिनि। ऐं हद जी पुलिस वाक़े वारे हंधि देरि पहुचण सबबि फोती ऐं ज़ख़्मियुनि जा जेके ज़ख़्मी हुआ उहे केतिरे ई कलाक वाक़े वारे हंधि पयल हुआ, जंहिंखां पोइ फोतीअ जो मड़ो ऐं ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद जे लाइ कंबर अस्पताल पहुचायो वियो, जिते सहूलियतुनि जी खोट हुजण सबबि खेनि लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त मक़तूल मुमताज़ चांडियो जो जेको मड़ आहे उहो पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ जागीर वारे इलाइक़े में हिन वक़्तु ॾाका वारी सूरताल पैदा आहे ऐं ज़रूरु हिकु मोर्चा बंदि थियल आहिनि। जी तुफ़ैल, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।